पखो भरसा गोठ फती बिलावल बुल्हड़ो में गोठाणी मुर्तजा बुल्हड़ो जे कखाउन घरन खे ओचितो बाहि भड़की पई, जंहिं सॼे घर खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। बाहि जे शोलनि ते गोठाणनि बर वक़्त पहुची घर धणियुनि खे ॿाहिरि कढी बचाए वरितो, जॾहिं त घर में पयल हंध बिस्तरा, खाइण जे सामान समेत हिकु ॿकरी 20 मण सारियूं सड़ी ख़ाक थी वयूं। बाहि कखाइन घरनि जी छित खे लॻण करे घर जी छित पिणु ड्रही पट पइजी वई। गोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ज़ाब्तो आणे वधीक घर सड़ण खां बचाए वरिता। होॾां बाहि मुतासिर घर सड़ण ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन हवाले सां मुतासिर गोठाणी मुर्तज़ा बुल्हड़ो मीडिया खे ॿुधायो त ओचितो लॻल बाहि समूरे घर खे विकोड़े वई। असां सिर्फ़ जानियूं बचाए ॿाहिरि निकितासीं ऐं नतीजे में घर में पयल समूरो सामान हंध बिस्तरा, खटूं, राशन, हिकु ॿकरी ऐं 20 मण अनाज पिणु सड़ी वियो आहे। हुन ॿुधायो त पोरिये ताहियां पोरियो करे पेट गुज़र लाइ अनाज गॾु कयो हुयो, जेको पिणु सड़ी वियो आहे। हाणे खाइण पीअण लाइ कुझु बि नाहे बचियो। घर जी छित पिणु सड़ी वई, जंहिं करे मासूम ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। मुतासिर चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि खे अपील कई त मूं मिस्कीन जी माली सहायता करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मेयो।